सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। बोलिए श्याम सुंदर भगवान की जय। बोलो ग्यारस माता की जय। एकादशी विर्त जो फल हर महीने में 2 ग्यारसियूं ईंदियूं आहिनि। असांजे ऋषियुनि इन्हनि ॿिन्ही ॾींहंनि में अन्न खे छॾे फल आहार करण जो ॾाढो चङो नियम ठाहियो आहे। उन्हनि जो ख़ासि उपदेश इहो हो त पेट में जो रोज़ अन्न वञे थो, जठरा अग्नि जेका उन्हनि खे पचाए थी, तंहिंखे कुझु आराम ज़रूर मिलणु घुरिजे। इन्हीअ लाइ असांजे महात्माउनि हर महीने में 2 भेरा ग्यारस जो विर्त रखी भोजन बंदि निराहार जो नियम मुक़ररु कयो, जंहिं करे शरीर सदाई तंदुरुस्त ऐं निरोग चङो भलो रहे थो। भगवान श्री कृष्ण पंहिंजे पवित्र मुखारविंद सां ही वचन चया आहिनि त विर्त रखण सां मन जो मैल दूर थिए थो ऐं जन्म जन्म जा कयल पाप ईअं भस्म थी वञनि था जीअं बाहि में काठियूं जली भस्म थी वेंदियूं आहिनि। न रुगो एतिरो पर ईश्वर जो साक्षात दर्शन बि थिए थो। विर्त रखण जी विधि। विर्त रखण वारे खे घुर्जे त सुबुह सवेर उथी ॾंदण ऐं सनान पाणी करे श्री विष्णु भगवान जो पूजन करे, तिलक चाढ़े, तुलसीअ जी माला गिचीअ में पाए, अगरबत्ती या ॿी का सुगंधित धूप जलाए, दीपक ॿारे, भोग लॻाए, तंहिंखां पोइ भॼन भाव सां हरि कीर्तन ऐं भगवान जी आरती करे, सॼो ॾींहुं मन खे एकाग्र रखी कथा वार्ता में वक़्तु गुज़ारे। अधर्मी, पाखंडी, कुपात्र, नास्तिक ऐं निंधणकनि नीचनि जो भुली बि संग न कजे। शांतीअ में रहिजे, पर जेकॾहिं ज़रूरी कार्यवश लाचार वञणो या ॻाल्हाइणो पवे त सुबुह सवेर सिज देवता जो दर्शन करे छॾिजे। राति बिरात थिए त हरिअ जा गुणानुवाद ॻाइजनि, जागरण कजे। उन्हनि जो बि वॾो महात्म आहे। 12 ॾींहं उथी नितनेम करण खां पोइ हिकु वेद पाठीअ खे खाराइजे या अतिथीअ खे भोजन कराइजे। कुझु सीधो सामान दान करे पोइ विर्त छोड़णु घुरिजे। जेको मनुष्य अहिड़ीअ तरह करे थो तंहिंखे यज्ञ जहिड़ो फल मिले थो। जेको मनुष्य फल आहार करे थो तंहिंखे विर्त जो फल मिले थो। 11 ॾींहं जेको बि दान कजे सो हमेशह सुपात्र ब्राह्मण ऐं घुर्ज वारे खे ॾियणु घुरिजे, छो त सुपात्र ब्राह्मण खे दान ॾियण करे मन घुरियो फल प्राप्त थींदो आहे। दान कंदड़ हिन लोक तोड़े परलोक में आनंद भोगींदा आहिनि। तंहिं करे दान ज़रूर करणु घुरिजे। कुपात्र खे दान ॾियणु ॼण त कलर ते ॿिज छटणु आहे। तंहिं करे सोचे समझी दान कजे। फल आहार करण महिल कूंडो भरे खाइजे, इहो वाजिब नाहे। तमामु थोड़ो फल आहार कजे।
न को पेड़ा बर्फियूं बादामियूं रेवड़ियूं किशमिश ड्राखा आदिक गरा खाधा खाई पेट नक ताईं पूर करे पोइ बि चवे थो त भाई मूं अॼु विर्त रखियो आहे। जेसी ताईं पंहिंजे ऋषियुनि मुनियुनि जे रीत मूजिब आचार वहिंवार न कबो तेसी ताईं असांजो देश उन्नतीअ जे ॾाके ते चढ़ी न सघंदो। तंहिं करे भारत जे हर हिक नर नारीअ खे हीउ ग्यारस जो विर्त श्रद्धा ऐं प्रेम पूर्वक रखी सुर्ग ॾांहुं वञण जो पहिरियों ॾाको ज़रूर ठाहिणु खपे। ग्यारस जो असुल मतिलबु आहे 5 ज्ञान इंद्रियूं ऐं 5 कर्म इंद्रियूं उन्हनि खे पंहिंजे वस में रखणु। मन ॾाढो चंचल आहे, उन्हीअ खे वस करणु का सवली ॻाल्हि नाहे। ग्यारस विर्त रखण करे मन पवित्र थिए थो, मनुष्य जा ख्याल सुधरनि था ऐं इंद्रियूं शुद्ध थियनि थियूं। धर्मात्मा मनुष्य खे घुर्जे त कृष्ण पक्ष ऐं शुक्ल पक्ष जे ॿिन्ही ग्यारसुनि में भेद भावना न रखे। अचो त हाणे ग्यारस जी कथा ॿुधूं। पद्मा ग्यारस श्री पद्म पुराण जे उत्तराखंड सुफ़े 670 में युधिष्ठिर भगवान श्री कृष्ण जन खां पुछनि था त हे मधुसूदन, हाणे कृपा करे ॿुधायो त बड्रे महीने जे शुक्ल पक्ष में कहिड़ी ग्यारस थींदी आहे। योगेश्वर भगवान श्री कृष्ण चवण लगा त हे युधिष्ठिर, हीअ ग्यारस बड्रे महीने जे शुक्ल पक्ष जी एकादशी तिथिय ते थींदी आहे, जेका सभिनी पापन खे नाश करण वारी पद्मा ग्यारस नाले सां मशहूर आहे। इन्हीअ पुण्यदायक ग्यारस जी कथा ब्रह्मा महर्षि नारद खे ॿुधाई, जा सभिनी पापन खे जड़ खां नाश कंदड़ आहे। ऐं उहा हिन तरह आहे। सूर्य कुल में महाप्रतापी राजा मानधाता वॾो चक्रवर्ती राजा थी गुज़रियो आहे, जो कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाईंदो हो, प्रतिज्ञा ऐं वचन जो बिल्कुलु पक्को ऐं धर्मात्मा हो। उन्हीअ जे राज में प्रजा तमाम सुखी हुई। हिक भेरे उन्हीअ जे राज में अहिड़ो त अची हादसो थियो जो 3 साल सांधे बरसात ई न पई, जंहिं करे प्रजा वीचारी बुख खां परेशान थियण लगी। सभई माण्हू बुख खां बेज़ार थी राजा मानधाता जे दरबार में अची हथ जोड़े वेनती करण लगा त हे पृथ्वीनाथ, बरसात न पवण करे प्रजा ॾींहों ॾींहुं नास थींदी थी वञे, धन सां भी अन्न नथो मिले, जंहिं करे कृपा करे अहिड़ो को उपाय कयो जंहिं सां मुल्क में मींहुं पवे ऐं देश जो ॾुकर ख़त्म थी वञे। प्रजा जी तमाम दुखी हालत ॾिसी राजा मानधाता खे ॾाढो क्यास आयो, जंहिं करे हू उन्हीअ ई महल ऋषियुनि मुनियुनि सां मिलण वन में वियो। वन में भिटकंदे भिटकंदे राजा जी नज़र ब्रह्मा जे पुट अंगिरा ऋषिअ ते वञी पई। राजा यकदम उन्हीअ जे वेझो वञी चरण कमलनि ते मथो टेके नमस्कार कयो। राजा खे आसीस ॾेई ऋषि उन्हीअ खां अहिड़े अघोर वन में अचण जो अहवाल पुछण लॻो। राजा मानधाता ऋषिअ खे पंहिंजे मुल्क जे ॾुतड़ियल हालत ऐं प्रजा जे दुखी थियण जो सॼो हाल ॿुधायो। अंगिरा ऋषिअ खे राजा मानधाता ते ॾाढी दया आई ऐं चवण लॻुसि त हे राजा, हाणे तूं हीअं कर जो पद्मा ग्यारस जो विर्त रख। उन्हीअ ग्यारस जे पुण्य प्रताप करे तुंहिंजे मुल्क में यकदम बरसात पवंदी, जंहिं करे तुंहिंजे मुल्क खां ॾुकर ऐं ॾोलावो हलियो वेंदो। ही ग्यारस जो विर्त सभु सुख ॾियण वारो आहे ऐं कष्टनि जे कटण वास्ते कुहाड़े वांगुरु आहे। हे राजा, तूं पाण बि इहो विर्त रख ऐं तुंहिंजी प्रजा जा सभु माण्हू बि इहो उपद्रवनि जे नाश करण वारो विर्त रखनि त पोइ तव्हांजा सभई मनोरथ पूर्ण थींदा। मुनीअ जा इहे मन मोहींदड़ ऐं दिलि खे धीरज ॾियण वारा वचन ॿुधी राजा मानधाता मुनीअ खे नमस्कार करे पंहिंजे मुल्क में मोटी आयो। पद्मा ग्यारस जो विर्त राजा ऐं प्रजा में सभिनी माण्हुनि श्रद्धा ऐं प्रीतीअ सां रखियो, जंहिं करे मुल्क में बेशुमार बरसात पई, ॾुकर ऐं ॾोलावो दूर थी वियो। सुकियूं बनियूं सायूं थियूं, अनाज सभु सस्ता थिया, मुल्क खां आफ़त टरी वई। राजा प्रजा ॾाढो सुखी वक़्तु गुज़ारण लॻा।
हिन मनुष्य लोक में सभिन विर्तन में 11 जो विर्त सूक्ष्म ऐं सवलो आहे। हिन लोक ऐं परलोक में सुख ॾियण वारो आहे। तंहिं करे अहिड़ो महाफलदायक विर्त हर कंहिं नर नारीअ खे श्रद्धा ऐं प्रेम सां रखी पंहिंजो जन्म सफलो करणु घुर्जे। बोलो श्री 11 माता की जय। श्याम सुंदर भगवान की जय। अचो त हाणे मिली करे आरती कयूं। ओम जय 11 माता मैया, जय 11 माता। जेको तुझो विरत रखे थो, जेको तुझो विरत रखे थो, फल उन सब पाता। ओम जय 11 माता। श्रद्धा रखी जो तोखे मनाए, प्रसन्न थिए दाता मैया, प्रसन्न थिए दाता। तन मन जा दुख दूर करे सब, तन मन जा दुख दूर करे सब, चित चरणन लाता। ओम जय 11 माता। पर उपकारी सदा प्यारी, गुण वेदन गाता मैया, गुण वेदन गाता। कृपा करे तू भगतन साथी, कृपा करे तू भगतन साथी, पंहिंजा गंढी नाता। ओम जय 11 माता। जय जय तुझी ओटवतिया, मेटी जम खाता मैया, मेटी जम खाता। लोक तोड़े पर लोक बिन्ही में, लोक तोड़े पर लोक बिन्ही में, तू विधाता। ओम जय 11 माता। कथा बुद्धि जो ध्यान धरे तो, वञे रंग राता मैया, वञे रंग राता। दासू दासी शरण में आयो, दासू दासी शरण में आयो, सफल कजाए यात्रा। ओम जय 11 माता। ओम जय 11 माता मैया, जय 11 माता। जेको तुझो विरत रखे तो, जेको तुझो विरत रखे तो, फल उन सब पाता। ओम जय 11 माता। बोलो श्री 11 माता की जय। श्याम सुंदर भगवान की जय। परिकल्पना ऐं तैयार कंदड़ साईं मुरलीधर उदासी, रायपुर छत्तीसगढ़। स्वर ऐं संगीत साईं गुरमुखदास, सिंधु वाणी स्टूडियो, इंदौर, मध्य प्रदेश।